इद्रीस खान 15 ॾींहं थी वियो आहे, अञा ताईं को रिज़ल्ट ई कान थी अचे, छा मक़सदु आहे? कारतूस सिंधी तू घबराए न, का न का रिज़ल्ट ज़रूर कढंदासीं। मुंहिंजे अंदर में हींअर बि फट लॻो पियो आहे। मुंहिंजो फट इहो ज़ख़्म तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं मां हुन जा कातिल ॻोल्हे ईंदुसि। मां कोशिश में लॻो पियो आहियां, अलाह कंदो इहो कमु जल्दी थी वेंदो। हेठि मूंखे बि दर्द हूंदो को, मुंहिंजो बि भाउ हुयो ऐं मुंहिंजी बि भाॼाई हुई। उहो त सभु सही आहे, लेकिन मुंहिंजो भाणे जो किथे आहे? उहो हथी को आहे। ठीकु आहे, अला आराम को, मां फ़िलहाल ॻोठ थो वञा, ॿिए भेरे कचहरी कंदासीं। इद्रीस खान जेकी महिनत कई से सॼे ते पाणी फैलिजी वियो। छा थियो? छा वरी छा थियो? कारतूस सिंधी भाणे जो खणी फरार थी वियो। तो वारो कयो, पैदा कयोसि 2 मिंटनि में। ॿुधो कोशिश कयो त परवेज़ बुघियारे ॻोठ न वञे, छो जो परवेज़ हुनजो दिली यार आहे। अॼु कीअं बि करे कारतूस सिंधी खे मारिणो आहे, अॼु अंत करणो आहे। परवेज़ बुघियारे पे तो हले दे यार, जुम्मे ऐं कातना जो भी पाण में झगड़ो हुयो थी सके, ये अटकी पिया पाण में। बाबा, ओ बाबा, तूं ही सिधो रस्तो वठी वञ, अॻियां परवेज़ बुघे जो ताक़त तूं अचा, अॻियां जो सिधो हलियो वञ। मुझी तव्हां सां का बि दुश्मनी कान्हे, मुंहिंजी दुश्मनी फ़क़ति इद्रीस खान सां आहे। मुंहिंजे भेण जो ऐं मुंहिंजे भेणीअ जो कातिल आहे। सुठो इहो अथव, कोर्ट में मोटी वञो। नथो चाहियां त के ॿिए बेगुनाह जो रत वहे। इद्रीस खान जी वंगार वहणी आहे, यज़ीद जी वंगार वहणी आहे। मुंहिंजे निजे भाउ जो ऐं भाॼाई जो कातिल आहे। मुझे हथ और पर मरण की कोशिश न करो, मोटी वञो। जेसी ते मुझी सिसी में साह आहे, तेसि ताईं मुंहिंजे भाणेजी खे को बि हथ नथो विझी सघे। मौला तू कारतूस सिंधी लगे थो दरगाह तरफ तो वञे। न वॾा, दरगाह तरफ नथो वञे, पंहिंजी मां जी क़बर तरफ तो वञे। जे मां जी झोली तरफ तो वञे न, त क़बर बि उते ई ठाहियोसि। इहा पोजीशन संभालो, परियों फिरी जांसि।
लगे तो तिनखे मां जी क़बर जे मथां मरण जो वॾो शौक़ु आहे। वो शौक़ पूरो कजे। हल त हली इद्रीस खान खे ख़ुशख़बरी ॿुधायो त कारतूस सिंधी मार जो छोकिरो अथनि मां निकिरी वियो। ना कारतूस के बोली अदा तो आरो दोस्त कारतूस सिंधी तो मार